अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू वाला मौजू क़लाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾां वञा, जेॾां वञा तेॾां मतिलब आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾां वञा, जेॾां वञा तेॾां मतिलब आहे। दिलि टुटणु आदत कोन्हे, दिलि कंहिंजी ॾुखाइणु कोन्हे। दिलि टोड़णु आदत कोन्हे, दिलि कंहिंजी ॾुखाइणु कोन्हे। भुलाइबो कोन आहे, भरवसो कंहिं कयूं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾां वञा, जेॾां वञा तेॾां मतिलब आहे। ॿिनि जे विच में कंहिं टे जो हक़ कोन्हे। ॿिनि जे विच में कंहिं टे जो हक़ कोन्हे। इहो शख़्स मुंहिंजो आहे, कंहिंजो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾां वञा, जेॾां वञा तेॾां मतिलब आहे। मोहबत जा वाइदा वफ़ा लाइ तरसंदा, गुल चाहत जा ख़फ़ा लाइ तरसंदा। मोहबत जा वाइदा वफ़ा लाइ तरसंदा, गुल चाहत जा ख़फ़ा लाइ तरसंदा। मोहबत ऐं वफ़ा में केतिरो दम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾां वञा, जेॾां वञा तेॾां मतिलब आहे। छा मोहबत ऐं वफ़ा ॿिन्ही तरफ़नि खां हिक जेतिरी थींदी आहे? छा मोहबत ऐं वफ़ा ॿिन्ही तरफ़नि खां हिक जेतिरी थींदी आहे? ख़ूबसूरत आहे उहा दिलि जेका मोहबत वफ़ा ते क़ाइमु आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾां वञा, जेॾां वञा तेॾां मतिलब आहे। दर्द मदानी मोहबत ते सितम कंहिं कयो? दर्द मदानी मोहबत ते सितम कंहिं कयो? ज़रा सोच दस्तूरे वफ़ा छा आहे? वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾां वञा, जेॾां वञा तेॾां मतिलब आहे। कंहिं वेरानी स्टेशन खां रेल गुज़री वञण खां पोइ ख़ामोशी, स्कूल में मोकल खां पोइ सनाटो। कंहिं वेरानी स्टेशन खां रेल गुज़री वञण खां पोइ ख़ामोशी, स्कूल में मोकल खां पोइ सनाटो। सिर्फ़ हिसास तरीन माण्हू ई महसूसु कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾां वञा, जेॾां वञा तेॾां मतिलब आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, आसो मेडूं पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि, सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, आसो मेडूं पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि, सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर। नेको सालियो औलाद अता कर, खैरो बरकत सां माल मता अता कर, खुशहाली अता कर।
अल्लाह रहीम रब करीम तवाब मुगन्नी आसूदी अता करे। अल्लाह रब्बिल आलमीन जहानन जो पालनहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल रहमान रहीम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अदा मतिलब निगाह मतिलब बयान मतिलब आहे। बिना मतिलब जे केॾांहुं वञा जेॾांहुं वञा तेॾांहुं मतिलब आहे।